अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, पहिरियां छा थी चुको आहे, सभु कुझु हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त रेस बालाज खान जे क़ैद खाने ते शेर दिल ऐं मल्हार हमलो कंदा, जंहिंमें रोशन खे आज़ादु कराया वेंदा आहिनि। जी हा दोस्तों, अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त शेर दिल ऐं मल्हार क़ैद खाने ते हमिलो करे रोशन खे आज़ादु कराया वेंदा आहिनि। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल ॾाढी परेशान आहे ऐं पंहिंजी माउ खे जेको आहे त ॿुधाए न थी सघे ऐं रेस बालाज खान हुनजे मथां टार्चर करे रहियो आहे। ऐं राबेल चाहे पई त जेकॾहिं मां पंहिंजी माउ सां ॻाल्हि कंदमि रेस बालाज खान जी त मुंहिंजो घर खां निकिरणु बंदि थी वेंदो ऐं मल्हार सां जेको प्यारु आहे उहो बि बंदि थी वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल ॾाढी परेशान आहे। ॿिए पासे खां रेस बालाज खान बि राबेल लाइ ॾाढो परेशान आहे ऐं मोहबत कॾहिं बि राबेल जेको आहे त रेस बालाज खान सां न कंदी ऐं मल्हार सां हुनजो प्यारु आहे। दोस्तों उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो।